वर्ल्ड एनवायरनमेंट डे जे हिसाब सां 5 जून जेको आहे सो एनवायरनमेंट डे मल्हायो वेंदो आहे। उन जे लिहाज़ खां स्वीडिश एनवायरमेंटल एक्टिविस्ट आहे ग्रेटा थनबर्ग, उन ते लिखियो आहे कामरान जतो, इहे कावश में छपियो। तो उहो जेको आहे सो आर्टिकल शेयर थो कयूं। ग्रेटा थनबर्ग जो आवाज़ु सॼी दुनिया में गूंजे थो। तव्हां पंहिंजनि खोखलनि लफ़्ज़नि सां मुंहिंजा ख्वाब ऐं मुंहिंजो बचपन चुरायो आहे, पर तंहिं बावजूदि बि आऊं घणनि खां ख़ुशकिस्मत आहियां। अव्हांखे इहा ज़रूरत कीअं थी जो अव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पैसे बाबति ॻाल्हायो था, मुआशी वाद विज जूं असांखे तिलसिमी कहाणियूं ॿुधायो था। अव्हांखे इहा ज़रूरत कीअं थी जो अव्हां साइंस खे रद्द करियो था। हाणे घणो थियो बसि, अव्हांजी सियासत मुदे ख़ार थी चुकी आहे। अव्हां जूं पॉलिसियूं नज़र नथियूं अचनि। अव्हां नाकाम थी चुका आहियो। माण्हू अज़त में आहिनि, मरी रहिया आहिनि, सॼो माहौलियाती निज़ाम तबाह थी रहियो आहे। असां उन हद ताईं पहुता आहियूं जो असांजे नसुल समेत ॿी जीवत सख़्तु ख़तरे में आहे। किथे ईअं न थिए जो असां सभिनी जो ख़ात्मो थी वञे। अव्हां असांखे सालनि खां बेवकूफ़ बणाईंदा रहिया आहियो, पर हाणे अव्हांजे उन मकारी ऐं धोखेबाज़ी खे अॼु जो नौजवान सम्झी चुको आहे। मुस्तक़बिल जे नौजवान नसुल जूं अखियूं अव्हां ते चौकसी करे रहियूं आहिनि। जेकॾहिं अव्हां हाणे बि कुझु न कयो, अखियूं न पटियूं, त किरोड़नि जे तइदाद में ही नौजवान अव्हांखे कॾहिं बि माफ़ु न कंदा। मथियां लफ़्ज़ 17 सालनि जी उन छोकिरी जा आहिनि जंहिं सेप्टेंबर 2019 ईस्वीअ में गॾियल क़ौमुनि जे यूथ क्लाइमेट समिट में तक़रीर कंदे उते वेठल गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि खे सख़्तु तनक़ीद जो निशानो बणियाए खेनि खरियूं ॿुधायूं हुयूं। इहा तक़रीर दुनिया जे समूरनि चैनल्स ते ब्रेकिंग न्यूज़ बणिजी वई। ॻाल्हाइण जे हवाले सां खरी ऐं सिरफरी तौरु मशहूरु उन छोकिरी जो नालो ग्रेटा थनबर्ग आहे। संदसि पैदाइश स्वीडन जे शहर स्टॉकहोम में हिकु ख़ुशहाल घराणे में 2023 ईस्वीअ में थी। संदसि माउ गुलूकारा ऐं संदसि वालिद अदाकार आहे। हूअ एस्परगर सिंड्रोम नाले हिकु बीमारी में मुब्तला आहे। उन बीमारीअ में मुब्तला शख़्स समाजी मेल जोल घटि रखंदो आहे ऐं संदसि जुनून या दिलचस्पीअ जो महवर का बि हिकु शइ हूंदी आहे। ग्रेटा 11 सालनि जी उमिरि में खाइण पीअण घटाए छॾियो हो। हूअ महीननि जा महीना घर वारनि खां सवाइ कंहिं सां बि न ॻाल्हाईंदी हुई। स्कूल जी रिसेस पे अकेली रहंदी हुई। संदसि शदीद डिप्रेशन जी वजह सिर्फ़ु इहा हुई त हूअ हर वक़्तु धरतीअ बाबति फ़िक्रमंद रहंदी हुई। उहा साॻी ग्रेटा हुई जंहिं अॻिते हली पंहिंजी कमज़ोरी ऐं पीड़ा खे ताक़त में बदिलायो। ग्रेटा जी ज़िंदगीअ में अहम तब्दीली तॾहिं आई जॾहिं हिकु मक़ामी अख़बार तरफ़ां माहौलियाती तब्दीली बाबति मज़मून नवीसीअ जो मुक़ाबिलो करायो वियो, जंहिंमें हिन पहिरीं पोज़ीशन हासिलु कई। अॻिते हली 2018 ईस्वीअ में खेसि माहौलियाती तब्दीली जे हवाले सां तहरीक हलाइण ते सॼी दुनिया में शोहरत नसीब थी। हूअ हर जुमे ते स्कूल न वेंदी हुई, पर उन ॾींहं ते पंहिंजे मुल्क स्वीडन जी पार्लियामेंट ॾाढो एहतजाजनि हथ में स्कूल स्ट्राइक फॉर क्लाइमेट जे सिरे सां बैनर खणी बीहंदी हुई। हर जुमे ते खेसि संदसि वालिद साइकिल ते पार्लियामेंट ॾाढो छॾे ईंदो हो। नट संदसि दोस्त स्कूल जा शागिर्द ऐं उस्ताद बि उन तहरीक जो हिसो थियणु लॻा। इहा सोशल मीडिया जी ताक़त चइजे जंहिं खेसि रातो राति दुनिया में मक़बूल बणाए छॾियो। आहिस्ते आहिस्ते लखे नौजवाननि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में एहतजाज करणु शुरू कयो। खेसि स्टॉकहोम, लंडन, ब्रसेल्स में केतिरनि ई रैलियुनि में शिरकत करण जी दावत ॾिनी वई। यूरोप में लखे नौजवाननि तरफ़ां तहरीक हलाइण जे नतीजे में उतां जे सियासी अॻुवाननि ऐं क़ानूनदाननि खे मजबूर थियणो पियो त माहौलियाती तब्दीली बाबति का जामियो पॉलिसी या कानून जोड़नि। दिसंबर 2018 ईस्वी में गॾियल क़ौमुनि तरफ़ां माहौलियाती तब्दीली बाबति पोलैंड में थियल कॉन्फ्रेंस में संदसि तक़रीर वायरल थी, जंहिंमें हूअ गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल खे मुख़ातिब थींदे चई रही हुई त छा अव्हां एतिरा बि अञा बालिग़ नाहियो थिया जो माहौलियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾेई सघो या उन ते ॻाल्हाए सघो। इहो बार बि असां ॿारनि ते छॾे ॾिनो आहे। मूंखे शोहरत जी का बि बुख कोन्हे। मूंखे ॻणती सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हितां जे माण्हुनि ऐं धरती माउ जी आहे। तव्हांखे ज़रूरत कीअं थी? वारे संदसि तक़रीर खां पोइ माहौलियाती तब्दीलीअ जी कट्टर मुख़ालिफ़ अॻूणे अमरीकी सदर ट्रंप खेसि तंज़ जो निशानो बणाईंदे ट्वीट कई हुई, जंहिं ते ट्रंप खे सोशल मीडिया ते सख़्तु मुख़ालफ़त जो मुंहुं ॾिसणो पइजी वियो। उन तक़रीर खां हिकु ॾींहुं अॻु ग्रेटा न्यूयॉर्क शहर में लखे मुज़ाहिरनि सां गॾु माहौलियाती तब्दीली बाबति थियल एहतजाज में शिरकत पिणु कई हुई। उन ॾींहुं मीडिया मूजिबि 40 लखनि खां वधीक माण्हुनि दुनिया जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कयो।
हिन तहरीक जो फ़ाइदो इहो थियो जो लखे माण्हुनि जो माहौलियाती तब्दीली बाबति रायो जुड़ियो। माण्हुनि खे लॻो त हीउ मसइलो इंतिहाई अहम आहे ऐं संदसि तहरीक फ्राइडे फॉर फ्यूचर ऐं स्कूल स्ट्राइक फॉर क्लाइमेट जे नाले सां मशहूरु थी। कुझु ॾींहंनि खां पोइ हिन 15 ॿियनि नौजवाननि सां गॾिजी पंहिंजे मुल्कनि अर्जेंटीना, फ्रांस, जर्मनी, ब्राज़ील ऐं तुर्की वारनि ते ऑफिशियल शिकायत दर्ज कराई त उन्हनि मुल्कनि पेरिस एग्रीमेंट खे मान नाहे बख़्शियो ऐं उन्हनि गॾियल क़ौमुनि जी कन्वेंशन जी भञकड़ी कई आहे। उन्हनि खां कुझु महीना अॻु मार्च 2019 में नोबेल प्राइज़ लाइ खेसि नामज़द कयो वियो, पर इहो इनाम खेसि कोन मिलियो। हिन 2 साल अॻु वर्ल्ड इकनॉमिक फोरम ऐं स्पेन में थींदड़ क्लाइमेट चेंज कॉन्फ्रेंस में पिणु शिरकत कई। टाइम मैगज़ीन सभ खां नंढी उमिरि में साल जी शख़्सियत करार ॾिनो। ग्रेटा जुलाई 2019 में BBC खे इंटरव्यू ॾींदे चयो हो त ॿियनि खां मुख़्तलिफ़ हुजण बि हिकु गिफ़्ट आहे। कुझु हफ़्तनि खां पोइ बर्तानिया जी पार्लियामेंट जे मेंबरनि खे ख़िताबु कंदे हिन चयो त तव्हां मां घणनि खे लॻंदो हूंदो त असां सिर्फ़ु वक़्त जो ज़ियान करे रहिया आहियूं, पर आउं तव्हांखे यकीन थी ॾियारियां त असां स्कूल बिल्कुलु बि वेंदासीं, पर उन शर्त ते तव्हां साइंस खे ॿुधणु शुरू कयो ऐं असांखे रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत ॾियो। यूरोप में हवाई जहाज़नि बजाए ट्रेनुनि में सफ़र कंदड़ ग्रेटा जो चवणु आहे त हवाई जहाज़ कार्बन डाइऑक्साइड जी फहिलाउ ऐं फ़िज़ाई आलूदगीअ जो सबबु बणिजनि था। उन करे हूअ ट्रेन में सफ़र करण खे तरजीह ॾिए थी। सेप्टेंबर 2019 में ग्रेटा ऐं अमेरिका जे अॻूणे सदर बाराक ओबामा विच में मुलाक़ात थी हुई। उन मुलाक़ात खां पोइ ओबामा ट्वीट कंदे खेसि धरतीअ जे वॾनि वकीलनि एडवोकेट्स ऑफ अर्थ मां हिकु करार ॾिनो हो। पोलैंड में जॾहिं हूअ स्टेज ते तक़रीर करण आई त उन हाल में माण्हुनि जा मेड़ लॻी विया। मीडिया जूं कैमराऊं संदसि हर चुरपुर खे झटे रहियूं। हाल नौजवाननि सां खचाखच भरियल हो। तिर छुटण जेतिरी बि जाइ मुश्किल सां हुई। इते तक़रीर कंदे हुन चयो त हक़ीक़त इहो कोन्हे त असां हथ ते हथु रखे वेठा आहियूं ऐं कुझु बि नथा करियूं, पर हक़ीक़त इहो आहे जॾहिं सियासतदान ऐं कारपोरेट कल्चर जा मांगर मछ असांखे इहो कूड़ो दिलासो ॾींदा वतन त सभु कुझु ठीकु थी रहियो आहे, जॾहिं त हक़ीक़त में ईअं हुजे ई न। असां सां सिर्फ़ु नंबरनि जी चालाकी कई वेंदी आहे। स्वीडन जे हिकु यूनिवर्सिटी जी प्रोफेसराणी कैटरीन ग्रीटा थंबरग जे लखे नौजवाननि ते उन तहरीक जे असर खे ग्रीटा इफेक्ट सॾे थी। संदसि मूजिबि उहे नौजवान जेकी माहौलियाती तब्दीलियुनि बाबति फ़िक्रमंद हुआ, ग्रेटा उन्हनि खे सघ बख़्शी आहे ऐं ख़ासि तौरु उहे छोकिरियूं जिन पहिरियों दफ़ो उन मसइले ते ॻाल्हायो हो ऐं उन तहरीक जो हिसो पिणु रहियूं आहिनि। बक़ौल संदसि ईंदड़ कुझु सालनि में दुनिया में घणो कुझु तब्दील थियण वञे पियो। ग्रेटा जे तक़रीरुनि ते मुश्तमिल किताब नो वन इज़ टू स्मॉल टू मेक अ डिफरेंस 2 साल अॻु पधिरो थियो आहे। उन किताब खे थोरे अरसे में काफ़ी पज़ीराई मिली आहे। अक्टूबर 2019 में माहौलियाती तब्दीली बाबति संदसि कावशनि ते खेसि मिलंदड़ एवॉर्ड इहो चई वापसि करे छॾियईं त मूंखे इन एवॉर्ड जी ज़रूरत कोन्हे। ऐं सिर्फ़ु इहो चयां थी त सियासतदान ऐं कुर्सीअ खे चुंबड़ियल ताक़तवर धुरियूं कनि ॾेई ध्यान सां साइंस खे ॿुधनि त अॼु जी साइंस छा थी चए। माहौलियात खे एवॉर्डनि जी ज़रूरत न, बल्कि तव्हांजे ध्यान जी ज़रूरत आहे। लॻी ईअं रहियो आहे त इक़्तिदार में वेठल लीडर माहौलियाती तब्दीली जहिड़े अहम मसइले खे मुश्किल ऐं वॾो चैलेंज सम्झी थकिजी पिया आहिनि ऐं पंहिंजी शिकस्त तस्लीम करे चुका आहिनि, पर असां खेनि ॿुधाइणु चाहियूं था त असां अञा थका न आहियूं, असांजा हौसला पुस्त न आहिनि ऐं अञा हार न वही वञी, छाकाणि त माहौलियाती तब्दीलीअ जो मसइलो अरबे इंसाननि ऐं ॿी जीवत जी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे।